वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। नबी के नाम पर 100 जान से जो कुर्बान होते हैं, जो उनके जिक्र की महफिल सजाते हैं मोहब्बत से, रसूलुल्लाह उनके घर में खुद मेहमान होते हैं। हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमायो, अरबी जहड़ो जवान दिसा को न देह में, मुहड़ मिड़नी मुरसले सरस संदस शान, फकान काब कौसैन औ अदना, ये मुयस्सिर फिस मकान, ये आगे जो एहसान जे हाथी में महड़ो। बिरादराने सलाम, मौजा मुअज़्ज़िज़ बुजुर्गो भाइयों वज़ीर दोस्तों, अज बुछेरी शहर जी हिन बिलाल मस्जिद में हाजी मोहम्मद उस्मान कलोड़ो अल्लाह जो उन ते रहमत हुजन, हाजी मोहम्मद उस्मान कलोड़े जे पुत्रन अजीजन उन जे बारे ऐं ईसाल सवाब ले ये जो कि कुरान जी महफिल सजदी है। ये बदे मुराए छडणा जेतिरियूं भी लाइन उहा भी खैरात आ, खाधो खाराइण सुठी सिफ़त आ, छो त खाराइण अल्लाह जे सिफ़तुनि मां आहे। पान त हर को खाए थो, पर कंहिं ॿिए खे खाराए त कमाल उन में आ। ऐं पंहिंजे वालिदैन लाइ, पंहिंजे अज़ीज़न लाइ खैरात करण, ईसाल सवाब करण, सदको करण, नेकी वारो कम करण कार सवाब आहे। पर उहा महफिल, उहो प्रोग्राम कुरान सां स्वीकारियो वञे, नबी पाक जे शान सां स्वीकारियो वञे, तो उन प्रोग्राम सां गॾु तव्हां असांजो ईमान बि स्वीकारजी वेंदो आहे। सुभान अल्लाह नथी अचे त तव्हांजी मजबूरी आहे, अचे त मस्जिद में अंदरि न पोइ न रहे ज़रूरी आहे।
प्यारा दोस्तों मुसलमान भाइयों, मुझे का आवाज सामो अल्लाह अज़्ज़ व जल जे पाक कलाम जी आयत जो इंतखाब कयो अल्लाह ताला तो फरमाए मुसलमानन जे बिन जमायतन जो जिक्र थो करे एकड़ी उहा जमायत जका दुनिया में मौजूद आ मुसलमानन जी भी उहा जमायत जका दुनिया में लाडाणो करे अल्लाह तो फरमाए वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम ऐ उहे जेके बाद में आया हिकड़ा अग में फौत थी विया या बार जमन पिया असा दुनिया जे तख्ते ते मौजूद आयूं भई जमायतुन मुसलमानन जो भई जमायतुन ईमान वारन जो भई जमायतुन अल्लाह के हिक मञण वारियो भई जमायतुन मुझे नबी के आखिरी नबी अल्लाह तो फरमाए वल्लज़ीन जाऊ ऐ उहे जेके आया मिन बअदिहिम बाद में आया दुनिया में रहा यक़ूलून रब्बना इग़फिर लना वे चवण था अल्लाह के यानी अल्लाह जे हुजूर में अर्ज कर था ऐ अल्लाह यक़ूलून ही कौल चवण था ही चवण था रब्बना इग़फिर लना ऐ असां जा पालनहार असां जी मग़फ़िरत कर असां जी मग़फ़िरत कर वाले इख़वानिन लज़ीना सबक़ूना बिल ईमान जेके असां खां अग में असां जा भाइर कलमे पढ़ण वारा नबी पाक के सजो नबी मञण वारा असां खां अग में को फौत थी विया असां हयात आयूं असां ज़िंदा आयूं हो दुनिया मां लाडाणो करे विया त अल्लाह के अर्ज थी करे कोई जमायत जिंदा वाले इख़वानिन लज़ीन ऐ अल्लाह असां के त बख्श कर पर असां जे उन्हनि भाइरनि खे भी बख्श कर सबक़ूना बिल ईमान जेकी ईमान सां लाडाणो करे सुभान अल्लाह असां खां अग में ईमान सां हलिया विया एक कुरान जी इन आयत में जब तवज्जो आए तो सुभान अल्लाह अल्लाह जी कुरान मां हिकड़ो इहो भी नुक्तो मिलियो सबक मिलियो दर्स मिलियो तो दुआ सिर्फ ईमान वारे के लिए बे ईमान ले दुआ काने काफर ले दुआ काने मुनाफिक ले दुआ काने इस्लाम जे दुश्मन ले दुआ काने अहले बैत जे दुश्मन ले दुआ काने सहाबा जे दुश्मन ले दुआ काने गुनाहगार भली है पर ईमान हुजे सुभान अल्लाह कुरान भी पढ़ा तो पर भेटाई जो शेर याद है जो छो छडिया सुभान अल्लाह खड़ी जो सुभान अल्लाह बेटा तो फरमाया था हर नाम धोवन बिहारी धोतिया हर नाम धोवन बिहारी धोतिया मन न गजाऊं मी मसी कूड़ा तन कलाम बिना मोहम्मद जाम कम न ईदो को बियो महबूब का सवाब वो भी कम नहीं दो प्यारा दोस्तों मुसलमान भाइयों अल्लाह अज़्ज़ व जल दे पाक कलाम फरमाया या रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना लज़ीना सबक़ूना बिल ईमान दुआ उन्हनि ले जेके ईमान वारा सुभान अल्लाह गंजी को दुआ के जरे तो ईमान वारन जरे के हिंदू जरे न इस्लाम जे दुश्मन ले न मुझा मिठा अल्लाह तो फरमाए कुरान में कि ईमान वाले के हक में दुआ घुरी दी जिंदा हुआ या मरी वने तो ईमान वारो
प्यारा दोस्तों मुसलमान भाइयों असा के तो दुआओं फायदो दिया कुरान को काफी आयतूं आहिनि पर एक हदीस पढ़ा तवज्जो करे ॿुधो बुखारी शरीफ के हवाले से हदीस हमारे हुजूर में पढ़ा तो मदीने जा साईं हिकड़े भेरे खच्चर ते चढ़ियल हुआ सहाबा गद हुजन खच्चर मुबारक ते मुझो महबूब सवारा हले पियो उन वक्त खच्चर ये समझो ते हिन दौर में वो असा जो मुसलमान वो दोस्त पिराडो ते वीको ते थी रहे तो वो हाथ कितनु थीदा हल भेण वीको ते आयो वडी सवारिया हली सवारिया हमरा वडो टेकेला उन वक्त में जो घोड़े ते चढ़ी ईंदो हो भले खच्चर ते चढ़ी ईंदो हो उठ ते चढ़ी ईंदो हो कमाल सवारी सवारी महबूब मदीने जा साईं खच्चर ते चढ़ा पिया अचनि सवन जे तादाद में साहब की जमायत भी गद हुजे फिटाई घोट जे रूह विचड़ ॾिठो वेठो थोरो आवाज वधायो के जा आयो काफिलो साथ धणी सरवाण वार वठे बागू कया पमा हुंद पलाण जड़ो पुनल पाण जड़ी सिपा साथ जी के जा आयो काफिलो तरह मचारी तोड़ सीगारियां सैयद जे करहा मझा बोड लख लहे थी लोड जी जा तन जतन जी मदीने जो साईं हले पियो सहाबा जी जमायत गदा हलंदे हलंदे ओचो तो खच्चर त्राह खाधो हदीस लफ्ज मुबारक अन इब्ने अब्बास महबूब जो सौरता महबूब जो सहाबिया ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अहल बैत खानदान जो अहम फर्द और रिवायत करे तो अन इब्ने अब्बास रज़ियल्लाहु तआला अनहुमा यानी अब्दुल्लाह बिन अब्बास रिवायत करे तो छातो चवे क़ाल मर्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिक़ब्रैन मुझो नबी बिन कब्र खान लग्यो कब्र बरहका कब्र ईमान वाले के नसीब थी दिया पर के मुसलमान के मारियो भी आजकल कत्ल गारत आम लगी पई बुछड़ाई आम लगी पई यारा दोस्तों सवेर महसर जो एक शेर मुझे नजर में गुजरियो दिल घुरियो तो जमायत के ॿुधायां जेके ॿुधंदा हासीं आया दी हम बुहे जेके ॿुधंदा हासीं आया दी हम बुहे मुसलमान के थो मुसलमान कोहे जेके ॿुधंदा हासीं छोकरा सभई कातल आयो जाने ता आसमान लगा मान ता के मोमिन समझी लो ॻाल्हायां ता के ईमानदार समझी लो ॻाल्हायां ॾाढा बेहतरीन अंदाज़ में वेठा आयो पर ता जी चुप मुझाए थी सुभान अल्लाह जेके हाड़े जेके कातल जेके कबीला खेड़ा सरदार होदार वडेरा साल करन था गाल बुलंद जी तो करे असा वट अमना पर मथे अपर सिंध समय खून कत्ल करे वो भी पाण के कंधार खान समझंदा प्यारा दोस्त कंधार न है ये जेरे मुर्दा माता है सो इंसान ये जो कातला वो बदबख्त इंसान है कुरान पाक में अल्लाह तो फरमाए फकअन्नमा अहयन नास जमीया जेको हिकड़े इंसान खे जी जान बचाए थो इन जन सॼी इंसानियत जी जान बचाए छॾे
एकड़े बेगुनाह इंसान के जो कत्ल तो करे या कत्ल कराए तो या सॼी इंसानियत मारे छे या केडी बदबख्ती है। अल्लाह पनाह करे तो जवामी जेके ॿुधंदा हसी आया ॾींहं उहे मुसलमान खे थो मुसलमान उहे जेके ॿुधंदा हसी रुगो हर जाए रोज वैराणियूं हिन वेठा भाउ खे भार वेठा भाउ खे भार ताड़ियूं हिन 10-12 खून दिहाड़ी हिन 10-12 खून दिहाड़ी हिन इहे सूर मुहम्मद वेठो सहे जेके ॿुधंदा हसी आया ॾींहं उहे मुसलमान खे थो मुसलमान उहे जेके ॿुधंदा हसी वो पंहिंजे अमलनि जी कोई शामत वा हीअ बोध न थई पर शामत वा रहो को बिसलो न सलामत वा रंदो मीणो दरिया चढ़ंदो रहे जेके ॿुधंदा हसी आया ॾींहं उहे मुसलमान खे थो मुसलमान उहे जेके ॿुधंदा हसी ओ किसो क़यामत जो ज़ाहिर थियण लॻो माण्हूअ जो रत पीअण लॻो ॾिसी दोह सज़ा रब ॾियण लॻो ॾिसी दोह सज़ा रब ॾियण लॻो ॾिठी चोटी आख़िर नेठ रहे जेके ॿुधंदा हसी आयो कुदरत खे जोश जिए पई उघली पई ख़ल्क़ दिए ए गुलाम नबी अग थियो नहीं ए गुलाम नबी अग थियो नहीं अज जुल्म दस कम कीअं ठहे जेके ॿुधंदा हसी आया ॾींहं उहे मुसलमान खे थो मुसलमान उहे जेके ॿुधंदा हसी मुझा मिठा तेरे अंदर मां अल्लाह जो खौफ निकली ईंदो आहे या तो थाड़ियल बणंदो आहे चोर बणंदो आहे कातिल बणंदो आहे लुटेरो बणंदो आहे पर जॾहिं अंदर में रहम पैदा ईंदो आहे अंदर में रब जो खौफ पैदा थींदो आहे वो इब्राहिम बिन अदहम हूंदो आहे मुंहिंजा अदा इब्राहिम बिन अदहम वली हो बुजुर्ग हो पर बुजुर्ग थियण खां अॻु में वली थियण खां अॻु में मुल्क बुखारा जो बादशाह हुयो छा हुयो बादशाह हुयो मुल्क बुखारा जो बादशाह हिकिड़ी राति मालात में अंदर सुतो पियो बादशाह जी मालात अजकल के ना सदर तो अचे दिल जे मरीज फत के रोड सा पुलिस कान छडींदस मरत मर सदर कनो अड़ी गरीब को मारे सो जा छडियो अस्पताल वने सदर तो अचे अल्लाह करे अमन जन तो छो इतर मुल्क बुखारा जो सदर महलात में सतो पियो बाहर फौज सिक्योरिटी इदारा अलग बिठा है रात जो एक बने लो एक घणी को नहीं बड़ा दरा जो टाइम आ ये जो अख खोले से घर जी मुजी मालात जी छत ते के घूमे तो बाहर निकल गेट दे बीच में यार के रहे मुझे घर जे वक्त पे तो घूमी खुदा त जो घूमी को ने चई त उठ थो बोले सुभान अल्लाह उठ तो बोलिया ते
इब्राहिम बिन अदम जो उठ वरी मुझे घर जी छित ते की आयो तो न घुमण वाले चयोस उठ अगर घर जी छित ते नथो चढ़ी सके नथो मिली सके वो बिस्तरे ते अल्लाह बि नथो मिली सके सुभान अल्लाह कढी जवाब सुभान अल्लाह करे बेटा फरमायो तो सुती संगे मुंह बेड़े मोहन जिया ओ जागा है न अखिन के या तुई न दे हथा तो पे थी कचो के जन के करी वरी बेरे त्राई न रहमतुल्लाह अलैह पांजी मानड़ी के जी त मुझो बादशाही पांजी मुझे मालात में बिस्तरो विछा बिस्तरो मुझो विछा मां शिकार ते वना थो जी मोटा त बिस्तरो विछायल हुजे आराम कया हले काजे हरिया में आयो सुभान अल्लाह मानड़ी बेचारी कुत्ते जो उठी त बिस्तरो बादशाह जो विछाई आदा बादशाही बिस्तरो हुंदो सुभान अल्लाह बानड़ी वो बिस्तरो बादशाह जी मालात में विछायो बादशाह ही निकरी वियो जीअं खणी चइजे त फाटके जेतिरो पंध वञी ऐं मोटियो अॼु कोन थो वञा पर सुभाणे वरी शिकार कबो बानड़ी चयो त बादशाह सुबुह जो निकिरंदो आहे शाम जो मोटंदो आहे कॾहिं त बबली शिकार ते हूंदो आहे अॼु बादशाह जे बिस्तरे ते आराम थो कयां सुभान अल्लाह छा चवंदा आहियो त को थे करे कुटी ते चोड़न जा घर होवे सुभान अल्लाह हिन जगह के सुबुह जो निकल शाम जो मोटंदो बादशाह जे बिस्तरे ते आराम कया की खाब बखमल अज जे दौर में समझ करोड़न जो बिस्तरो जे घड़ी 6 करोड़ जी बदन न कोन समझ गाल वधी हुई इतनी सुभान अल्लाह मुझा बेटा अज जे बादशाह जो जहाज ही जो के बे मुल्क में वठण वने त केडो खर्च ईंदो सुभान अल्लाह तहां जे सुरन ते ॻाल्हाए न छा ॻाल्हि सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह या दोस्तो पानड़ी सुमी पई सुमण सां निंड अची वियस बादशाह सगोरो इब्राहिम बिन अदम तवज्जो करे ॿुधो फाटके जेतिरो पंध घोड़े ते चढ़ी अॻिते वियो चई त अॼु कोन थो वञा वरी सुभाणे परी शिकार कबो अॼु मोटी थो वञा मोटी जो आयो घोड़ो बधाई ॾिसे त मुंहिंजे बादशाही बिस्तरे ते मुंहिंजी नौकरियाणी सुठी पई आहे मुंहिंजी बानड़ी सुठी पई आहे ओ जेको घोड़े वारो चहबुक हुयुसि हिकिड़ो ॿियो टियों थक जो लॻसि खे छक भरे निंड मां उथी रोई ॾिनई छा कयई रोई वरी खिलण लॻी गॾिजी ॻाल्हायो सुभान अल्लाह पहिरियां थक लॻसि रुनी रोईंदे रोईंदे ओचितो वरी खिलण शुरू कई सुभान अल्लाह बादशाह इब्राहिम बिन अदम तो पुछेसि त बेख़बर पहिरियां रुनी पोइ खिले सबब चई त साईं बादशाह सलाम जे माफ़ कयो त सच्ची ॿुधंदा ॿुधम चई त ग़लती मुंहिंजी आहे जो तुंहिंजे बिस्तरे ते आराम कयमि पोइ चई तूं ऐं तो चप कयां हक़ लॻा ईज़ा आयो ईज़ा जो आयो त रोई ॾिनो चई खिले छो चई खिलियसि इन करे त मां रुगो 5 मिंट सुती आहियां त मूंखे लॻण लॻा आहिनि जेको सॼी ज़िंदगी सुतो आहे बादशाह जैसा चई सच दी उन ॾींहुं 22 सालियो कोई जेको पहिरियां चप लॻा बादशाही ख़तम लिखी ॾिनई वनी के बे बुजुर्ग जो मुरीद थियो के सुणा के जिक्र दे अल्लाह जी आदम था वाह जो सुल्तान का उगाल कया अल्लाह साबित सिद्दत ते कदम अगे रे ताई रब लभी में हूं लूलू दे विच जिक्र अल्लाह दा दम दम प्या पढ़ी वे हूं सुनी वे हो नाम फकीर बिना दा
पे कहते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अजब था खजर का खादो साहब ने पूछो सी खजर छोटा खादो तो हदीस मुबारक का लफ्ज नबी पाक जो सोट को बुधाए قال مر النبي صلى الله عليه وسلم بقبرين इन कब्रन का नबी पाक लंघा असाब ने पूछो फकाल इन्नहुमा नबी जी फरमायो इन्नहुमा लयुअज़्ज़िबान वमा युअज़्ज़िबान फी कबीर बिनी कब्र में अज़ाब दोगे सहाबा गद अहले गद नबी पाक जी नूरानी जमात गद उन्हनि न ॾिठो पर जंहिं खच्चर ते नबी स्वार उन खच्चर जो अज़ाब थी रहियो ॾाढी चवंदो मदीने जो साईं फरमायो त ॿिन्ही कब्रनि में अज़ाब थी रहियो आहे अज़ाब जा मलाइक हिननि ते अज़ाब कनि था जंहिंजे करे कब्र में दहको थियो वो अज़ाब हुनजे खच्चर ॾिठो खच्चर ॿुधो पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम का असाब पूछो पान फरमायो तो बिनी में अज़ाब थी रहियो पर फी कबीर के वडी ॻाल्हि करे न तवजो करे ॿुधजो फी कबीर के वडी ॻाल्हि करे अज़ाब न आहे अज़ाब छा जो अम्मा अहदुहुमा फकान ला यस्ततिरु मिनल बौल इन बिनी मां हिकु पेशाब कंदो हो वट न कंदो ॻाल्हि समझाया इजाज़त ॾियो त अॻिते ॻाल्हायां पर तांद खे गॾह खे उठ खे कॾहिं पाणीअ सां वट कंदे ॾिठो अथव ॻाल्हायो जानवर हलाल या हराम पेशाब करे वट कंदो ऐं इंसान भी हुजे मुसलमान भी हुजे ईअं रस्ते तां हलंदे अॻ खोले जाॾे वणे त ताॾे ओलह ते मुंहुं कई वेठो आहे को खाली मुंहुं कई वेठो आहे पेशाब करे दांद वांगुरु थियो हलियो वञे वो पेशाब जा कतरा जिस्म खे भी लॻा कपड़नि खे भी लॻा या बदबख्ती न आहे त वरी छा सोना पंहिंजे जिस्म खे इन गंदे पाणी खां बचायो चओ आमीन आमीन बचायो मुझे नबी पाक फरमायो जने पानी ना है भीतर सा वट कयो और पांचे जिस्म के पाक बनायो ये ना नमाजी आहे तो पेशाब का पांजो पान बचाए जेकर नेका कथन का बचाए मुसलमान आहे तो पेशाब करे तो वट करे सुभान अल्लाह हदीस लफ्ज बोलो चओ सुभान अल्लाह पान फरमायो बिनी ते अज़ाब थी रहियो आहे फी कबीर ने वडी ॻाल्हि जे करे न उन्हनि मां हिकिड़ो अम्मा अहदुहुमा फकान ला यस्ततिरु मिनल बौल हिकिड़ो पेशाब कंदो हो वट न कंदो हो व अमल आखर फकान यमशी बिन नमीमत ऐं ॿियो चुगलखोर हो हिकिड़ी कब्र वारो पेशाब जी वट न कंदो हो ॿी कब्र वारो जंहिंते अज़ाब थी रहियो आहे वो चुगलखोर माण्हू जी गिला घणी कंदो होता जी होते पाण खे माने खान बनाईंदो चवंदो हे हेड़ो अमा ॿिए जी गिलाई कंदो आहे पंहिंजे पाण खे कांबू वांगुरु इते क़ुरान ॿुधायो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान को फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू हैरान आहे त मौलवी चई छा अज जिथे उते थी लगे ॾाढे तो सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान को फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वालो ला तजतनिबू सुभान अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू तजतनिबू कबाइर इस्म वल फवाहिश ऐ मुसलमान ईमान वालो बदगुमानी का बचो इन बाद ज़न्न इस्मुन घना गुमान अली हसन ने मां कचहरी बैठा था कयूं या अली हसन ने को ॿियो कचहरी वेठो थो करे चाचो अब्दुल करीम मां मुंहिंजी गिला वेठो
हो था मोणन जी हिक ॿिए खां पुछंदो मोण घणा दे कम त घणो रोकियो अथई या निमाज़ पढ़ंदो आहीं कोन पढ़ंदो आहीं अबा हो वेठा त ॿियूं ॻाल्हियूं कनि पर हुते जे वेठा आहिनि त फ़क़ीर करी वक़्तु ॾिस मुंहिंजी दिला वेठा था इनखे चइबो आहे बदगुमानी छा चइबो आहे बदगुमानी ॻाल्हायो इनखे बदगुमानी चइबो आहे कुरान छा थो चवे इन बअद ज़न्न इस्मुन घणा गुनाह ओ गुमान गुनाह हूंदा आहिनि भला त जससु भला बदगुमानी जो गुनाह कुरान चयो पर पंजणा वेठा आहिनि इस्लाम छा था चवनि सही तो कया सुभान अल्लाह कुरान तो पढ़ा मां को शेर को तो पढ़ा कहानी को न बुधाया कुरान तो फरमाए तो भला त जससु जासूसी न कयो हिक ॿिए जी हिकमे जी जासूसी न कयो इस्लाम मुंहिंजे लाइ चवंदो अहिड़ो त बने खाने हिते जी ॻाल्हि मुंहिंजा मिठा कुरान हले थो वला तजस्सु वरी अॻिते कुरान तो फरमाए वला यग़्तब बअदुकुम बअदा जो न जे हेॾे होॾे थिया त मूंखे ॿुधाइजो सही तो पढ़ा सुभान अल्लाह वला यग़्तब बअदुकुम बअदा हिक ॿिए जी गिला न कयो अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीह सूरतुल हुजरात सिपारो छबियो सुभान अल्लाह सिपारो छबियो सूरत हुजरात अल्लाह अज़्ज़ व जल को फरमाए त तहामा अयुहिब्बु तहामा कोई मोहब्बत या ॻाल्हि चाहिदो अन याकुल लहम अखीह मिसाल कुरान भा जो लाश पियो हुजे धप करे वञे ढूंढ थी वञे अब अपने के पट्टे के रखाइयो लफ्ज कुरान जा मां आसान करे तो समझाया अन याकुल लहम अखीह मैतन यानी भा मोल जो लाश पट्टे के रखाइयो रब तो फरमाता फकर रहतबू तो की किराहत दीदी तो नफरत कंदो भा जो लाश सो भी मोल मां किए पट्टे खावा कुरान तो फरमाता फकर रहतबू तो की किराहत दीदी तो की नफरत दीदी अल्लाह जो कुरान चौथ सचो आ बेशक अल्लाह जो कुरान तो फरमाए जी भा मोल जे लाश जो गोश्त पट्टे खाइण में तमा के नफरत दीदी गिला कर्ज को करे थो यो समझे मोल भाजो गोश्त ठीक ठाक खाई रहे हो मुझा मिठा ये आम मुसलमान जी गिला है जो अहल बैत जी गिला करे को सहाबा जी गिला करे को कादियानी जो बदबख्त नबी जी गिला करे के जो बदबख्त हुंदो मुझा मिठा आम मुसलमान जी गिला करे जी नहु सद बदबख्ती कुरान तो बुधाई है अल्लाह पनाह में रखे तो आमीन यारा दोस्तों मुसलमान भाइयों नबी पाक फरमायो बुखारी शरीफ जी हदीस है बिनी कब्रन ते अंदर जो अजाब थी रहो हिकड़ो पेशाब खां पांजो जिस्म ऐं कपड़ा न बचाइंदो हो ऐं ॿियो माण्हू जी गिला कंदो हो चुगलियूं हणंदो हो नबी पाक फरमायो चो सुभान अल्लाह पाक फरमाए अखज़ जरीदतन रतबतन फशक़हा निस्फ़ैन एकड़े असाबी के नबी जी फरमायो सामू खजीअ जो वण पिठो आ जी मुंहिंजा साईं वने इन मां तारी पटे आयो ओ असाबी जीअं जो नबी पाक जे अॻियां खजीअ जो फरहो ॾिनई हदीस जा लफ़्ज़ पढ़ी वियुस फशक़हा निस्फ़ैन उन खजीअ जे फरे के नबी पाक अधो अध कयो अध हिकड़ी कबर ते रखियो अध ॿी कबर ते रखियो वरी साथ सुभान अल्लाह साईं तारी साईं वणजी खजीअ जी हे कबर ते छोथा रखो मदीने जे साईं फरमायो इन करे तो रखा ते जेसी ताईं इन्हनि में आलाण हूंदी जेसी ताईं इन्हनि में रस हूंदो इने वणजी तस्बीह पढ़ण जे करे कब्रन ता अज़ाब टरी सुभान अल्लाह जे वण जी टारी रखण सां गुल रखण सां साईं टारी रखण सां कब्र ता अज़ाब हल्को थी सके थो टरी सके थो तो मुसलमान जी
दुआ घुरण सां मुसलमान जे उन जे हक में इस्तग़फ़ार पढ़ण सां यकीनन कब्र वारे जा बेड़ा पार थींदा। एक हदीस पाक याद आई, हज़रत फारूक आज़म हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु मदीने में शहीद थिया। सहाबा जो जनाज़ो पढ़ियो, अब्दुल्लाह बिन सलाम नाले को यहूदी हो। शुरू में अब्दुल्लाह बिन सलाम यहूदन जो वडे में वडो आलिम हो, उनके वठी आया नबी पाक साली मुनाज़रो कर, मुबाहिसो कर, बहस कर। नबी पाक असां के ॻाल्हियुनि में मारियो थो वञे, इल्म में मारियो थो वञे, गुफ्तगू में मारियो थो वञे। यहूदी अब्दुल्लाह बिन सलाम के वडो जाणू, तौरेत जो जाणू, इंजील जो जाणू, ज़बूर जो जाणू, आसमानी किताबन जो जाणू करे वठी आया। हाणे उहे जेके भी यहूदी उन्हनि जा आलिम ऐं अॻियनि किताबनि जी ॼाण वारा जीअं जो पंहिंजे वॾे आलिम खे मुंहिंजे मदीने वारे साईं जे अॻियां वठी आया, तूं हली ॻाल्हा उन वॾे आलिम अब्दुल्लाह बिन सलाम जी जीअं जो नबी पाक जे चेहरे ते नज़र पई, जिए जो चेहरे पाक पे नजर पई त पहिरियां जेके लफ्ज़ निकरी वियस, सुभान अल्लाह जो जेके ज़बान मां बेअख्तियार लफ्ज़ निकरी वियस, वे कहिड़ा चई त लैस बिवजह कज़्ज़ाब, हे कूड़े जो चेहरो कोन्हे, हिन चेहरे में सच थो ॾिसां। वाह वाह, भेटाई घोट भी आई गाल कई त चंद्र चवाए सच मठिया मूर मभानी। बेटा मोहम्मद चंद्र सच चवाए तो ये कावड़ न लगे। सुभान अल्लाह ही पता है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। 10 बजे शुरू जो है 11 मारे जा 11 पीला। सुभान अल्लाह। लगे तो बारी मारे जा 12 पीला। अल्लाह ही का इतने उपासी जैसे गाड़ी तो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाफिज़ साहब चए तो मार पर अची वया कम शुरू थियो आ जमात सोनी सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। ही भी जमात की खिदमत अन्या जमात बैठी है। सुभान अल्लाह। यारा दोस्तों मुसलमान भाइयों, हदीस मुबारक में पढ़ियो भिटाई जो शेर याद अचियो त भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह चंद्र के तो चवे 14 की रात जो चंद्र कायनात के रोशन तो करे। भिटाई तो फरमाए तो चंद्र चवाए सच मठिया मूर मभानी, कदे उभरी संघड़ो कदे उभरी कच, जेको मुंह में बरई मच सो पदम पिरी जे पेर में। वरी भिटाई फरमायो चाचा काबिल जो सुभान अल्लाह ॿुधाए, सुभान अल्लाह। भिटाई ते वञी रोशन फकीर ऐं चाचो नज़र मोहम्मद ज़रदारी ऐं कार करे वञी भिटाई ते पहले ॿुधंदा आयो, अॼु हिते ॿुधो। सुभान अल्लाह। मौलवी खे खां भिटाई ॿुधो ई कोन्हे, बोल रुगो मोबाइल खां ॿुधो, तूं पर ई मां पितो भिटाई वेंदा। सुभान अल्लाह। हां मोला की मां मरंदी वली मवाली की मरंदी ई कान, कूड़ा पेट खड़िया जो बचेगा ते भिटाई के रिसाले में आ जेका सजा हुंदी सा कबूल कंदुस। कूड़ा पेट खाए हणदा भिटाई, ये सच्चा बैत ॿुधो, सच्चे भिटाई जा सच्चा बैत ॿुधो न। इन्हनि बैतन जो, कुरान जे आयतन जो, इन्हनि हदीसन जो तव्हां जे सुभान अल्लाह पढ़ण जो सवाब अॼु हाजी मोहम्मद उस्मान कलोड़े जी कब्र में पहुचे। सुभान अल्लाह। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि भिटाई जो याद आयो। हजरत शाह लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह तो फरमाए तो कोड़ी कमर मुफरन शम्स 1000 मुंह पिरी जाहिर थे रुगो भी पतिवार। सुभान अल्लाह। वाह भिटाई जाओ सुभान अल्लाह। फरमाते हिकड़ो चंद्र न
उन जो शेर पढ़ा तो अब्दुल्ला बिन सलाम जने महबूबा के चेहरे पाक ते नजर पस छा पियो चवे त जमाल तुंहिंजो कमाल तोखे जमाल तुंहिंजो कमाल तोखे सिंगार करण जी कहिड़ी ज़रूरत मिसाल तुंहिंजो लभे न आगा मिसाल ॾियण जी कहिड़ी ज़रूरत जमाल तुंहिंजो कमाल तोखे मिसाल सिंगार करण जी कहिड़ी ज़रूरत वार अहाजा अदेका रखल खुशबू खुदाई वार अहाजा अदेका रखल खुशबू खुदाई वरी तेखे सुरहे तेलन ऐं वरी कमी खे सुरहे तेलन ऐं अतर मखण जी कहिड़ी ज़रूरत जमाल तुंहिंजो कमाल तोखे सिंगार करण जी कहिड़ी ज़रूरत मिसाल तुंहिंजो लभे न आगा मिसाल ॾियण जी कहिड़ी ज़रूरत अखियूं अहांजूं अॻे अखियूं अहांजूं अॻे कार आ कुदरती तली में त चली वरी कमी खे अञा बकारे वरी कमी खे अञा बेकारे कचर ॾिठण जी कहिड़ी ज़रूरत लाली लबन में अॻे अव्हांजे लाली लगनवा असन इलाही वरी कंहिंखे पान ऐं सुरखी मुसाफ़िर जी कहिड़ी ज़रूरत जमाल तुंहिंजो कमाल तोखे सिंगार करण जी कहिड़ी ज़रूरत मेराजपुर में मिठा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराजपुर में मिठा मोहम्मद हाल जतोई तूं थो ॼाणी वरी कंहिंखे तव्हांजे आॻो वरी कंहिंखे तव्हांजे आॻो सूरन सलण जी कहिड़ी जमाल तुंहिंजो कमाल तोखे सिंगार करण जी कहिड़ी प्यारा दोस्तों मुसलमान भाइयों मस्जिद शरीफ तमाम बेहतरीन आखिरी हदीस मदीना वाली मस्जिद नबी पाक वाली नबवी मस्जिद रब बड़ी बड़ी दीदार कराए दिखा दे या इलाही हो मदीना कैसी बस्ती है जहां दिन रात मेरे मौला तेरी रहमत बरसती है मस्जिद नबवी जंहिंजो बुनियाद कीअं पियो नबी पाक मको छड़े मदीने आया या हदीस में करे तो बुधाया सीरत की किताबन मां हवालो इन करे थो ॾियां असां जो ईमान भी ताज़ो थी पवे ऐं ईमान वारो जज़्बो जागी पवे सुभान अल्लाह मुझे याद आ तो जगह बुधो जामिया मस्जिद में पढ़ाईंदो पो जुमे जे ॾींहुं तकरीर में
रमजान महीने में गौर करो, रमजान महीनो हो तकरीर में कयो तो 17 रमजान ते बदर जी जंग लगी नबी पाक सा 313 सहाबी अबू जहल सा 1000 माजा साथी हेदा मुझे नबी जा सच्चा साथी 313 सच्चे जे पासे घणा जो 313 सच्चे जे पासे 313 नाहक जे पासे 1000 पर जंग जदे लगी 313 मान 14 शहीद थिया 14 जन्नत में पहुंचा ऐं ओड़ा अबू जहल जी पार्टी में अबू जहल पान भी जहन्नम में पहुंचो उतबो शीबो वदा सरदार उन वक्त जा रईस उन वक्त जा एमपीए एमएनए उहे भी जंग बदर में सहाबा उनके जन्म उन वक्त जा वता वरी हाणे वारा में सरकार जी उन वक्त जा चओ सुभान अल्लाह 70 काफिर कत्ल थिया 70 जेरा गिरफ्तार थी आया इहो वारी वो जुमे में बुधाई जामा मस्जिद में तवज्जो आहे हेरे बुधो जमात के चए खुदा रा 313 असहाबी नबी पाक सा गद हुआ वो चाचा हेरे तो मछली में क्या जग से मिला है आज हलाई थवाली मुझे पलांद कयो तो मुसा अगी जग से झलो माने ते करोड़ पलांद कयो पर बुधो कुरान को पढ़ के चुप खराब गौर समुद्र जो अंदाज दियो मसो दियो पर हलाई थवाली चा हलो दियो पर कम हला तो हेदे तो जग मुअर्ज कयो जमायत के न बाबा के नौकरी अटकल हुंदी कागज खयो वजीरन जे पोया ओ वडेरन जे पोया नौकरी वठी दियो एमए पास इंटर पास बीए पास के नौजवान यार पास त पासियो जे मुखे नौकरी मिली त 313 असहाब जे हिसाब सा 313 का नौकरी मिली सुभान अल्लाह जे वधीक जे गुने जी मर्जी तो पमाणु इकबाल जा गवाह हैं जन के नौकरी मिली हिकरे माण्हू उन तकरीर में बैठे इरादो कई बुधाए तो छड़िया कादिर बख्शान ढगियूं जन घणी अल्लाह सभनी ढगियूं दाद में सलामत रखे आमीन चओ ढगी भटारी में भली का साई न पे थे हणी अनबी रहा पर जदा भी घर में कायम साई थे पर रहजे न मोले साहब अजीब गाल के ढगी साई थी वई हिन फेरे त जेको फर दीदी ओ फर मस्जिद में सुभान अल्लाह जिंदा अल्लाह हयाती जे मगाले ने कर दो कहना कि आजमाए मुस्कान सुभान अल्लाह कचे आजमाए मुस्कान दोस्तों सैयद शाहदी शाह जे को के कम सामिस तय बजे कादिर बख्शानी मुझे फोन कई साईं किथे आही मुजो मां साईं शाहदी शाह जे को ठाया चेसी तो बटे साल में निगाह कई हुई तकरीर में मां दिल में पास पासे छड़ी हुई सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह उन भेरे ढगी साई थई ओ गरबो ताके 10,000 में खपायो थम अज तो के मस्जिद में ॼण हो जा सुभान अल्लाह मां के मां सैयद शाहदी शाह जे को ठाया अज खमीस साहब सुभाणे जुमो मुके जुमे नमाज में हलंदड़ तकरीर में दिया सुभान अल्लाह चेदी मां दिल में इरादो कयो हो त अज तो के लिकाए दी मां जो मां अब मौलवी है मुंह में अंदर शैतान बैठो रत में शैतान गड्ढा मता में तुम 50,000 ने 5,000 खाई वना लिकाए वना मस्जिद में अची मुखे दे तो तुझे 10,000 में जमात भजा भी वठा सुभान अल्लाह वो आयो जुमे के लिए मुखे पौने 2 बजे 10,000 नहीं मां 10,000 हाथ में करे गण के याद भी होंदो या मिस्री मिलियो होंदो
ॿुधाए 10,000 मिलिया मस्जिद जा हिन तरीक़े सां तव्हां बि कुझु पंहिंजे खीसे खे खोलियो याद 10,000 हू ऐं 11,000 जमायत ॾिना जुमे जी मस्जिद 28,000 चंदो मिलियो सो अदा हो मिसाल ॾिनो आहे तव्हांखे इहो तव्हां लाइ बि मिसाल आहे तव्हां लाइ बि दावत आहे खोड़ दुनिया जा कम रहियल हूंदा रुकियल हूंदा अल्लाह तव्हांजा सभु कम आसानी सां हल फरमाए पर अदा अॼु वाइदो कर दिल में फलाणो कम थी वियो त हिन मस्जिद में जेको तुंहिंजी दिलि चाहे बाक़ी हाणे अहिड़ियूं बासूं त पुट ॼमंदो मीरासी वॾे तोले वारो घुराईंदुसि कोठ जूं मायूं बिरादरी गॾु कंदुसि दासन खाईंदुसि ताड़ियूं वॼाईंदियूं नथ त अदल जी लाड़ूं घुरायां अदा इहे कम शैतानी आहिनि शैतान राज़ी थींदो अहिड़ी बास में रब राज़ी कोन थींदो अहिड़ी बास में जिते माइन जे विच में जेको हेॾी मिठन सां मीरासी बीठो हुजे उहो मीरासी ख़ुशि थींदो रब राज़ी कोन थींदो वली बि राज़ी कोन थींदो वञो पर्दे सां एहतराम सां क़ुरान पढ़े मर्द हुजे कॾहिं बि क़ुरान पढ़ंदो वञे माई हुजे कॾहिं बि ज़िक्र कंदी वञे ऐं मुंहुं ढके वञे पर्दे सां वञे अल्लाह जी उम्मत ते रहमत वसंदी बाक़ी जिहालत जी ॻाल्हि आहे पट बदर पई आहे उन खां अवाम खे बचाइणो आहे अवाम खे सम्झाइणो आहे इन करे मस्जिद शरीफ जी खिदमत कयो मस्जिद शरीफ सां तामन कयो जीअं टाइल मार्बल पहुची वई आहे पर राजा मुफ्त में कोन हणंदा उहे राजा जेके मुफ्त में कोन हणंदा ज़रूर उन्हनि जे लाइ अख़राजात खपनि इन करे घर जो हिकिड़ो कमरो हूंदो आहे त 15 बाय 16 जो कमरो हूंदो आहे केतिरो ख़र्च थींदो आहे अदा हे 32 फुटनि जी मस्जिद आहे इन करे कोशिश कयो सभई मुस्लमान आहियूं ही जेका लाटरी आहे मस्जिद जी वे क़ब्र क़यामत जो कम दुनिया जो लाटरियूं अॻे खुलनि पोइ खुलनि उहे पैसा काॾे वेंदा कहिड़े कम में ख़र्च थींदा कीअं थींदो अल्लाह उन्हनि खे सलामत रखे बाक़ी हे जेका लाटरी आहे इहा ख़तम थियण जी आहे अल्लाह ताला मुंहिंजो ॿुधाइण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए।